जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त बीह पटाटो पीज़ दाग वारी भाॼी कीअं ठाहिजे। इहा सिंधियुनि जी हिकु यूनिक रेसिपी आहे। बिल्कुलु आसान सी आहे हिन जी रेसिपी। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। बीह खणंदासीं, उनखे चङी तरह धोई साफ़ करणो आहे। उनखां पोइ इनखे छिलींदासीं। बीह खे छिलण खां पोइ असांखे इनखे पीसिस में कट करणो आहे। पीस नंढा वॾा असां पंहिंजे हिसाब सां खणी सघंदा आहियूं। इन तरह स्लांट में पीसिस कटण सां इहे ॾाढा बढ़िया लॻंदा आहिनि, यानी टेढ़ा। इनखे चङी तरह धोइणो आहे। धोइण खां पोइ असां इनखे विझंदासीं कुकर में। गॾु विझंदासीं पाणी ऐं थोरो सो लूणु और इनखे बॉइल करणो आहे। 2 खां 3 सीटियूं लॻाईंदासीं। ॾिसो बीह बॉइल थी विया आहिनि। बीहनि खे बॉइल करण खां पोइ असां हिन सां गॾु खणंदासीं पीज़ और गॾु खयां आहिनि मां पटाटा यानी आलू। छाकाणि त इहे बीह पीस पटाटो आहे त इहे 3 शयूं खणंदासीं। हाणे अचो त दाग वारी रस ठाहींदासीं। इन लाइ खणंदासीं कुकर। उन में विझंदासीं तेल। 3 खां 4 चमचा तेल विझी करे उन में विझणो आहे बसर। दाग वारी रस ठाहिण लाइ बसर जो इस्तेमालु वधीक थींदो आहे, त 3-4 बसर खणी उनखे सन्हो सन्हो कटणो आहे। और तेल में असां सिधो सिर्फ़ु बसर विधो आहे। बसर खे ई गुलाबी कंदासीं पहिरियों। जॾहिं बसर गुलाबी थी वेंदो त असां हिन में विझंदासीं थूम। 1 चमचो थूम विझंदासीं ऐं गॾु विझंदासीं 1/2 चमचो अदरक कुटे करे विझंदासीं। इहे 2 शयूं। ॿ 3 तेज पत्ता विझंदासीं। चङी तरह मिक्स करे इनखे असांखे ब्राउन करणो आहे, यानी बसर जो दाग पचाइणो आहे। कंटिन्यूअस घुमाईंदे असां इनखे भुनंदासीं त धीरे धीरे बसर जो कलर जेको आहे डार्क थींदो वेंदो। ॾिसो अञा थोरो इनखे डार्क कंदासीं। जेका दाग वारी भाॼी आहे उन में कलर जेको आहे इन बसर जे कलर जे करे ई ईंदो आहे। ॾिसो हिन में हाणे विझंदासीं असां टमाटा। 3 टमाटा खया आहिनि। गॾु विझंदासीं लूणु, सावा मिर्च, हैड। इहा ऑप्शनल आहे। के माण्हू दाग वारी भाॼीअ में हैड जो इस्तेमालु न कंदा आहिनि। गॾु विझंदासीं दाणा ऐं ॻाढ़ा मिर्च ऐं गरम मसालो। इहे सभु शयूं विझी करे असां हिनखे चङी तरह पहिरियों मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ हिनखे कुझु देरि असांखे भुञणो आहे जीअं टमाटो जेको आहे सिजी वञे। थोरो सो चिथींदासीं हिनखे। ॾिसो टमाटो थोरो चिथजी वियो आहे। हाणे हिन में असां विझंदासीं पाणी। पाणी असांखे घणो न विझणो आहे, जीअं सिर्फ़ु बसर ऐं टमाटो चङी तरह सिझे उन जे लाइ असांखे पाणी विझणो आहे। इन मां तेल निकिरणु चालू थी वेंदो त पोइ असां हिन में विझंदासीं 1 गिलास पाणी। मिक्स कंदासीं 1 दफ़ो। कुकर बंदि करे 3 सीटियूं लॻाईंदासीं जीअं बसर ऐं टमाटो चङी तरह ॻरे। उन खां पोइ कुकर खोले असांखे हिनखे चङी तरह मैश करणो आहे, त उन जे लाइ इस्तेमालु कंदासीं असां मंदीअड़े जो। और चङी तरह विलोड़ींदासीं। ये चङी तरह मैश थी वियो आहे। हाणे हिन में भाॼियूं विझंदासीं असां। उन्हनि में पीज़ विझंदासीं। 1/2 कोप पीज़, 2 पटाटा नंढा नंढा कटे खया आहिनि मां, उहे विझंदासीं हिन में। और हिन सां गॾोगॾु असां विझंदासीं बीह जेके असां बॉइल करे रखिया आहिनि। बीह पीस पटाटो दाग वारी रस में चङी तरह मिक्स कंदासीं हिनखे। भुॻल भाॼियूं या दाग वारियूं भाॼियूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि खे जेतिरो भुंजे उन में ओतिरी वधीक टेस्ट ईंदी आहे। त हाणे हिनखे असां गैस ते रखी थोरी देरि भुञंदासीं। जीअं हिन में एक्स्ट्रा जेको पाणी हुजे पहिरियों सुके, इन मां तेल निकिरणु चालू थींदो। उन खां पोइ असां हिन में पाणी विझी हिनखे सीटियूं हणाईंदासीं।
हिन में विझंदासीं थोरो सो साओ मसालो और इनखे असां कंटिन्यूअस भुञंदासीं। सो बसर टमाटो चङी तरह मैश थी वियो आहे सॼो। हाणे हिन में असां विझंदासीं पाणी। पहिरियों पाणी असां जेको विधोसीं सो बसर ऐं टमाटे खे सिजाइण लाइ विधोसीं। हाणे असां पाणी विझंदासीं ग्रेवी ठाहिण जे लाइ। त 1 खां 1.5 गिलास असां हिन में पाणी विझंदासीं। चङी तरह मिक्स कंदासीं और कुकर खे ढकणु हणी करे सीटियूं लॻाईंदासीं। 2 खां 3 सीटियूं लॻाइणियूं आहिनि जीअं पीज़ ऐं पटाटा चङी तरह सिजी वञनि। और असांजी बढ़िया सी दाग वारी भाॼी तयार थी वई आहे। गर्मा गर्म पीस पटाटो बीह दाग वारी रस में इन सां गॾु चांवर ऐं पापड़ हुजे त मज़ो अची वञे। या गर्मा गर्म चांवरनि सां सर्व कयो। बीह पटाटो रस में हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो और अहिड़ियूं कहिड़ियूं वीडियोज़ मां पंहिंजे चैनल ते ॾेखारियां मूंखे ज़रूरु कमेंट करे ॿुधाइजो त मां कोशिशि कंदसि उहे जल्दी ई अपलोड कयां। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।